सुंदड़ी भरिसां पसंदि पढ़ने के प्लान में अगवा थियल टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल एएसआई बहादुर मरी ऐं अफ़ज़ल मरी जी निशानी ते ॻोठ बाज़ मरी में छापो हयो। पुलिस मूजिबि छापे दौरान टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। खेनि अदालत में पेश कयो वेंदो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं ख़बर जे हवाले सां त सिंदड़ी भरिसां पसंदि पढ़ने जे प्लान में अगवा थियल टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल एएसआई बहादुर मरी ऐं अफ़ज़ल मरी जी निशानदेही ते ॻोठ बाज़ मरी में छापो हयो। पुलिस मूजिबि छापे दौरान टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। खेनि अदालत में पेश कयो वेंदो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं ख़बर जे हवाले सां त सिंदड़ी भरिसां पसंदि जे पढ़ने जे प्लान में अगवा थियल टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल एएसआई बहादुर मरी ऐं अफ़ज़ल मरी जी निशानदेही ते ॻोठ बाज़ मरी में छापो हयो। पुलिस मूजिबि छापे दौरान टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। खेनि अदालत में पेश कयो वेंदो। सिंदड़ी भरिसां पसंदि पढ़ने के प्लान में अगवा थियल टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल एएसआई बहादुर मरी ऐं अफ़ज़ल मरी जी निशानदेही ते ॻोठ बाज़ मरी में छापो हयो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सिंदड़ी खां सिंध टीवी जो रिपोर्टर मंज़ूर शर। जी मंज़ूर, टिनि नींगरुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। वधीक तफ़सील वारा आगाह कजो। जो में अगवा थियल टे नींगरियूं बाज़ियाब करायूं वयूं आहिनि। पुलिस ज़रिए मूजिबि गिरफ़्तार थियल एएसआई बहादुर मरी ऐं अफ़ज़ल मरी जी निशान ॻोठ बाज़ मरी में छापे बि अमल में आई आहे। ॿुधाईंदा हलो त राति देर सां सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में मेडिकल खां पोइ नींगरुनि खे वोमेन पुलिस मीरपुर ख़ास हवाले कयो वियो। संस अगवा जे केस में दहशतगर्दी जा कलम लॻाया विया आहिनि। नींगरुनि खे अॼु मीरपुर ख़ास जी अदालत में पेश करण जो इम्कान आहे। संस बाज़ियाबी लाइ घरू वज़ीर समेत डीआईजी मीरपुर ख़ास, एसएसपी मीरपुर ख़ास ऐं ॿियनि जेको आहे सो इख़्तियारनि नोटिस वठण बैदि जेको आहे सो हुननि जी बाज़ियाबी इन हवाले सां केस में जी ठीक है मंज़ूर, तफ़सील अल्लाह वॾी महिरबानी।